अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। किस्त 33। मज़मून इबियास। जापानी हाइको। हर सुठो शहर चंड ॾे इशारो कंदड़ आंगुर आहे, पर आंगुर आहे चंड नाहे। सिंधी शाइरीअ में अॼुकल्ह हाइको जी सिन्फ़ ॾाढी मक़बूल ऐं आम थी वई आहे। ट्रेड़ू, ट्रिसिट्रा, हाइको ऐं हाइका, उन्हनि नालनि सां केतिरा ई नवां ऐं पुराणा शाइर हिन जापानी फॉर्म में शेर लिखंदा था रहनि। उन करे हिन वक़्तु ज़रूरी आहे त उन सिन्फ़ जी फ़नी तोड़े फ़िक्री तानी पेटे जो जाइज़ो वठिजे ऐं उन जे बारे में छंड छाण कजे। आम जापानी बिना कंहिं कोशिश जे हाइको चयो वठनि। हिननि वटि सदियुनि खां उहा सिन्फ़ मक़बूल आम आहे। आम तरह जापानी लजारा थींदा आहिनि, पर जे हिननि खे हाइको ॿुधाइण लाइ चइबो त बिना कंहिं हॿक जे बेधड़क ॿुधाइणु शुरू कंदा। शहर शहर में हाइको क्लबूं आहिनि, जिन में दुकानदार, शागिर्द, टिकट चेकर ऐं हर क़िस्म जा माण्हू हिसो वठंदा आहिनि ऐं उन्हनि क्लबुनि तरफ़ां हाइको मग़ज़नूं निकिरंदियूं आहिनि, जिन में हू हाइको लिखंदा आहिनि। जापान में इहा सिन्फ़ ईअं मक़बूल आहे जीअं असांजे ॿाहिराड़ियुनि में बैत, मिनीनेचर पोयम। हाइको या होको हिकु मुख़्तसिर नज़म मिनीनेचर पोयम आहे। उहा सिन्फ़ जापानी डिघी नज़म टिंका मां निकिती आहे। टिंका में 5-7 मात्राऊं हिकु बंद में हूंदियूं आहिनि ऐं हिकु नज़म में केतिरा ई अहिड़ा बंद हूंदा आहिनि। हलंदे टिंका जो हिकु बंद अलॻि सिन्फ़ थी पियो ऐं उनखे रेंगा सॾियो वियो। रेंगा जो घाड़ेटो साॻियो टिंका जी हिकु बंद वारो 5-7 मात्राऊं। वञी बीठो। हीअ बिल्कुलु उन ई तरह थियो जीअं कसीदे मां गज़ल निकितो। अञा बि अॻिते हली रेंगा जो शुरूआती हिसो हिकु धार घाड़ेटो थी पियो ऐं उनखे सॼाऊं हाइको। हिन नंढड़ी मुकमिल नज़म जूं कुझु फ़नी ज़रूरतूं पिणु आहिनि। हिकु त आहे घाड़ेटो। हाइको 5 मात्राउनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उन जी पहिरीं ऐं आख़िरी सिट जो काफ़ियो साॻियो मिलंदो आहे। जा हाइको लाइ ज़रूरी आहे उहा आहे फितरत सां लाॻापो। हाइको में फितरत जो ज़िक्र हुजणु ज़रूरी आहे। हाइको जी टीं लाज़िमी ॻाल्हि आहे कंहिं वाक़िए ॾे इशारो हुजे। चौथी लाज़िमी ॻाल्हि आहे उन वाक़िए जे कंहिं मुसलसल अमल खे खणी रहियो हुजण जी हालत में कलमबंद कयो वञे। ज़मान इस्तमरारी हुजे। घणनि मुबसरनि हाइको खे जापानी चित्रकारीअ खां मुतासिर थियल ॼाणायो आहे। जापान जी रिवायती चित्रकारी बि इख़्तिसार ते ॿधल आहे। 2-3 लीकूं कढनि त मुकमिल नज़ारे जो अहसासु पैदा थी पवे। थोरा रंग घणो मक़सदु बयानु कनि। जापानी मुसविरी ओञाणी तोड़े इशाराती आहे। हिननि वटि वण जी हिकु टारी सॼी फितरत जी नुमाइंदगी थी करे। साॻियूं ॻाल्हियूं हाइको शाइरीअ में पिणु आहे। मुख़्तसिर लफ़्ज़, मुख़्तसिर वाक़िया सॼी काइनात जे बारे में ॻूढ़ा ऐं ऊन्हा अहसास था ॾियारीनि। जापानी हाइको ते ॿुध मत जो असरु पिणु आहे। चवनि था त जीअं गौतम ॿुध खे ओचितो निर्वाण मिलियो, तीअं हाइको में ओचिते मन उछल या ओचिते इरफ़ान जो अहसासु मिलणु ज़रूरी आहे। हिकु रिवायत आहे त बाशू जंहिं हाइको शाइरीअ खे चोट ते पहुचायो खां हिकु दफ़े संदसि ॿोधी उस्ताद पुछियो त तोखे महात्मा ॿुध जो इरफ़ान कीअं थियो। उन वक़्तु हू तलाउ जे भरिसां वेठा हुआ। बाशू जवाबु ॾिनो, सेवारियल तलाउ ॾेॾर टप ॾिनो पाणीअ जो छपिको। हिन हाइको में मुसलसल वाक़ियो आहे। कुझु थी रहियो हुजण जो तासुरु आहे। ओचिताइप सडिननेस आहे। सेवारियल तलाउ माना अरसे खां बीठल शांती को। माठोकी ॾेॾर जो टप, ओचितो आवाज़, सांत ऐं पाणीअ जी साकत हुजण में ओचिती तब्दीली। ॿ मुख़्तलिफ़ ऐं मुख़ालिफ़ ॻाल्हियूं। सांत ऐं आवाज़ ॿ मुख़्तलिफ़ ख़्याल। सेंवर अरसे जो ओञाण ऐं छपको घड़ीअ जो अहसासु।
इहे आहिनि हाइको शाइरीअ जूं फ़नी बारीकियूं। हाइको शाइरीअ में भरियल अक्स चार्ज इमेज जी मौजूदगी उन में वधीक तासुर थी भरे। भरियल अक्स उहो अक्स आहे जेको कंहिं सादे ऐं ख़ारिजी अक्स ज़रिए जज़्बे जो शदीद तासुर थो ॾिए। अक्स रुॻो अक्स न हुजे पर उहो तासुर सां भरियल हुजे, जीअं जॾहिं उघाड़ी टारीअ ते कांव अची विहे, सम्झो सचपच राति अची वई। बाशो उघाड़ी टारी जंहिंजा सभु पन छणियल हुजनि, मायूसीअ जो तासुर थी ॾिए। सांझीअ जो वक़्तु ऐं अहिड़ीअ टारीअ ते कांव जो वाहेरो करणु उन अहसास खे वधीक ज़ोराए थो था कनि। जेकॾहिं बि मुख़्तलिफ़ अक्स जंहिंजो ज़ाहिरी तौरु पाण में लाॻापो न हुजे ऐं हिक ॿिए जे भरिसां रखिजे त उन्हनि मां हिकु बिल्कुलु ई अलॻि हक़ीक़त जो इरफ़ान मिले थो। उहा हक़ीक़त न पहिरें अक्स में हूंदी आहे न ॿिए में। विज जो चमको कोयल जो आवाज़ वियो ऊंदहि में तरंदो। बाशो विज जो चमको ऐं कोयल जो आवाज़, ऊंदहि में रोशनी, सांत में कूक, ॿिन्हिनि में को ज़ाहिरी लाॻापो कोन्हे पर ॿिन्हिनि में यकसानियत आहे। हीअ हाइको बि उन क़िस्म जो आहे, किरंदड़ पनखिड़ियूं ऐं उन्हनि जे विच में मच्छर जी भूं भूं। बोसन हाइको जी हिकु ॿी टेक्निक बि आहे, उहा आहे मोटण जी टेक्निक, फेनोमिना ऑफ रिवर्सल। हिन टेक्निक मूजिबि वाक्य खे उबतो बयानु कयो वेंदो आहे। इन तरह सां आख़िरी सिट ताईं शहर जो मफ़हूम ज़ाहिर नथो थिए ऐं आख़िरी सिट ते ओचितो सॼी ॻाल्हि सम्झ में अचो वञे। अहिड़नि हाइकनि में आख़िरी सिट ज़हन ते धकु हणंदी आहे। मिसाल तौरु ॾेॾर जो आवाज़, पननि जी चुरपुर, बरसाति। हुअणु घुरिजे बरसाति, पननि जी चुरपुर, ॾेॾर जो आवाज़, छो त ॿियूं सभु ॻाल्हियूं मींहं पवण जे असर तौरु ज़ाहिर थियूं, पर हिते वाक्य खे उबते करण सां हाइको में वधीक तासुर पैदा करणु थी वियो आहे। हाइको जी शुरूआति 14वीं सदी ईस्वीअ में थी। रिवायती तौरु हिन सिन्फ़ जा बुनियाद विझंदड़ मार्तेक ऐं सोकन हुआ। हिननि जे शहर में अक्सर तंज़ हूंदी हुई। उनखां पोइ टीटोको हिन सिन्फ़ खे रेंगा ॾे मोटाइणु चाहियो ऐं फ़नी बारीकियुनि में विझी ॾाढा ॾुखिया कानून घड़िया। तव्हांजो शाइरी यकसानियत जो शिकार थी वई। डेंड्रन स्कूल, जंहिंजो पायो सोइन 1605 ईस्वी खां 1682 ईस्वी विधो, उन्हनि लाड़नि 1644 खां 1694 ईस्वी हिन सिन्फ़ खे सूधे संवारे जरकाए छॾियो ऐं हाइको खे आख़िरी शकिल ॾेई चोट ते पहुचाए छॾियो। बाशू पहिरियां ई कनि अमीरनि जी नौकरीअ में हो। हिन उस्ताद किगन खां हाइको जी तालीम वरिती। जॾहिं संदसि मालिक फ़ौत थियो त हिन पंहिंजी सॼी हयाती शाइरीअ लाइ वक़ुफ़ करे छॾी। हाइको जी तालीम ॾींदो रहियो। संदसि शागिर्दनि मां केतिरा ई सुठा हाइको चवंदड़ शाइर थिया। बाशो जे ख़्यालनि मुताबिक़ शाइरीअ में अक्सी ॿोलीअ जो इस्तेमालु करणु घुरिजे। हिन हाइको शाइरीअ खे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जी वेझो आंदो। हिन चयो आहे त शाइर खे आम सां रिल मिल थी वञणु खपे, पर तंहिं हूंदे बि मन जी अज़मत खे क़ाइमु रखणु घुरिजे। हिन सादगीअ में सूंहं वारी ॿोलीअ ते ज़ोर ॾिनो आहे। हिन जे चवण मूजिबि शाइरी फितरत जो इज़हार हुअणु घुरिजे, पर फितरत जो अहिड़ो इज़हार हुजे जेको सॼी काइनात जे मांडाण खे सम्झाए। हिन जी शाइरी सादो ऐं सिधो इज़हार आहे। घड़ीअ पल जो ज़िक्र आहे, पर उन जो असरु वक़्ती ऐं आर्ज़ी न आहे। उनजो अहसासु ऐं तासुरु अज़ली ऐं आफ़ाक़ी आहे ऐं संदसि माना ऐं मतिलबु दिलि खे कंहिं अज़ली सच ऐं अज़ीम रूह सां हम आहंग कनि था। हिन शाइर ते ॿुधमत जो ऊन्हो असरु आहे। बाशो खां पोइ बोसन 1715 ईस्वी खां 1783 ईस्वी हाइको जो वॾो शाइर थी गुज़रियो आहे। हू न रुॻो सुठो शाइर हो, पर उन सां गॾु हिकु मशहूरु चित्रकार पिणु। हिन जी चित्रकार हुजण जी ख़ासियत संदसि शहरी अक्स मां ज़ाहिर आहे। हिन वटि नकाश जी नज़र हुई, उन करे ई संदसि शाइरी मौरूज़ी ऐं निज आहे। हिन खे फ़रारियत पसंदि चयो वियो आहे। हुन बाशो जी सांत खां वधि लफ़्ज़नि जे शान या हिसियाती शाइरीअ ते ध्यानु ॾिनो आहे। बाशो तकल्लुफ़ सां भरियल रिवायती हो त बोसन बेतकल्लुफ़ ऐं अवामी। एसा 1763 ईस्वी खां 1826 ईस्वी बोसन खां पोइ आयो ऐं हू बि हाइको जे वॾनि शाइरनि मां हो। एसा हाइको शाइरीअ खे आम माण्हूअ जी सतह ते आंदो। हिन जी ॿोली तोड़े असलूब आम माण्हूअ जा आहिनि। संदसि शाइरीअ में तंज़ ऐं मज़ाह जो रंग आहे। तोड़े हिन जी ज़ाती ज़िंदगी मायूसियुनि सां भरियल हुई, पर तॾहिं बि हिन जी शाइराणी रूह शिकस्त न खाधी।
हू ख़ुशी ऐं ताजुब पैदा कंदड़ शाइर ख़लकींदो हो। जापानी हाइको शाइरनि में ऐसा सभिनी खां वधीक पसंदि कयो वञे थो। हाइको शाइरीअ जो जदीद दौरु 1868 ईस्वीअ खां लेखियो वञे थो, पर उन दौर जे लाड़नि माहौल ते छांइजणु 1880 ईस्वीअ खां 1890 ईस्वीअ धारे शुरू कयो। हिन दौर जी शुरूआति शेके 1867 ईस्वीअ खां 1902 ईस्वी कई। शेके जो मक़सदु हो फितरत खे महफ़ूज़ करणु हो। चवंदो हो फितरी थियो, हक़ीक़ी निज़ारनि खे अहमियत ॾियो। उहो ई हक़ीक़ी निज़ारनि खे अहमियत ॾियो जो मतो हाइको मख़ज़न कोयल जो बुनियादी उसूल हो। उहा मख़ज़न शेके ऐं क्योशे 1899 ईस्वीअ में शुरू कई। शेके न फ़क़ति सुठो हाइको शाइर हो, पर हू हाइको शाइरीअ जो वॾो नक़ाद पिणु हो। हिन भाषो खां वधीक बोसन खे अहमियत ॾिनी। उमिरि जे आख़िरी वक़्त में हिन तमामु डिघी बीमारी ॾिठी। उन बीमारीअ हिन जे शाइरीअ में अज़ियत जो अहसासु पैदा करे छॾियो आहे। हिन जी तनक़ीद केतिरनि हंधनि ते इंतिहा पसंदीअ वारी आहे, पर तंहिं हूंदे बि हिन खे भाषो बोसन ऐं एहसास सां गॾु हाइको जे चइनि वॾनि शाइरनि मां लेखियो थो वञे। हिन ख़ालिस मौरूज़ी हाइको लिखिया आहिनि ऐं अहिड़नि हाइकनि लिखण लाइ ई प्रचार कंदो रहियो। शेके जा अवाइली शागिर्द हुआ हेगे कोतो ऐं मेसेस्तो। कुझु वक़्त खां पोइ हेगे कोतो हिननि खां धार थी वियो ऐं क्लासिकियत ऐं रिवायत ख़िलाफ़ु हाइको शुरू कयई। हेगे कोतो अहिड़ा हाइको लिखिया जेके आज़ादु हाइको आहिनि ऐं उन्हनि में मात्राउनि जे ॻाणेटे जो बि लिहाज़ न आहे। अॻिते हली काफ़ी नवनि शाइरनि आज़ादु हाइको लिखणु शुरू कयो। अहिड़नि शाइरनि जी अॻुवाणी क्योशे कई, जंहिंसां केतिरा ई जदीद शाइर जहिड़ोकि सोइहा डिकोतसो ऐं सेक्ती शामिल थी विया। 1912 ईस्वीअ खां 1926 ईस्वीअ धारे भाषो में दिलचस्पी वधणु लॻी ऐं भाषो हिकु दफ़ो वरी मक़बूल थियणु लॻो। इहो उन करे थियो जो जापानी शाइरी जदीद यूरोप जी उञाणी शाइरीअ जो असरु क़बूल करणु शुरू कयो ऐं भाषो जे हाइकनि में अहिड़ा अंसर अॻु में ई मौजूदु हुआ। केतिरनि ई नवनि शाइरनि जहिड़ोकि श्योशी बोशा कोशादो तोकाशी हकेर ऐं शोशन क्योशीअ सां शामिल थी नए असलूब वारे हाइके जो प्रचार कयो ऐं उन्हनि जदीद लाड़नि जे असर हेठि पुराणो क्लासिकी ऐं रिवायती हाइको नए ज़माने जे नए रंग में रंगजणु लॻो। मददी किताब कोबिन विलियम टोबाक इन द सीज़न टोक्यो 1972 ईस्वी। नंबर 2 जोफेरी ब्राउन्स एंड एंथोनी थोयोटे द पेंगुइन बुक ऑफ जापानीज़ मिडिल सेक्स 1964 ईस्वी। शेफले जोसेफ टी डिक्शनरी ऑफ वर्ल्ड लिटरेरी टर्म्स लंदन 1970 ईस्वी।